अस्सलाम वालेकुम नाज़रीन। एहतसाब न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। नाज़रीन, सकरन मां अस्कर अली लाखो जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध जे नाले वारे शाइर, अदीब ऐं मुहक़िक़, तारीख़दान ऐं सहाफ़ी माणिक मल्लाह डाओ इस्पताल कराची में गुर्दनि जो कामयाब ऑपरेशन करण खां पोइ कराचीअ खां पंहिंजे अबाणे शहर सकरन पहुची वियो, जिते सकरन बाईपास कीरिया काटन फैक्ट्री वटि संदसि शानदार इस्तक़बाल कयो वियो। संदसि इस्तक़बाल लाइ सियासी, समाजी धुरियुनि, सहाफ़ियुनि ऐं सिविल सोसाइटी सां तालुक़ रखंदड़ दोस्तनि वॾे तइदाद में खेसि सिंध जे सक़ाफ़त अजरक पाराए गुलनि जी वर्खा कई वई। उन मौक़े ते इस्तक़बाल कंदड़नि चयो त सिंध हुकूमत जे सक़ाफ़त खाते ऐं कराचीअ में रहंदड़ उन्हनि सभिनी सॼणनि ऐं दोस्तनि खे जस ॾियूं था जिन माणिक जी ॾुखे टाइम में मदद कई। उन मौक़े ते मीडिया सेंटर सकरन जे सदर क़ुर्बान अली उमराणी पारां संदसि शानदार इस्तक़बाल जा इंतज़ाम कया विया हुआ, जॾहिं त नेशनल प्रेस क्लब, सकरन प्रेस क्लब ऐं प्राइम मीडिया हाउस जा अॻुवाण पिणु उन मौक़े ते मौजूदु हुआ, जॾहिं त माणिक मल्लाह पारां संदसि शानदार इस्तक़बाल कंदड़नि जा थोरा मञिया विया ऐं चयो त अवां दोस्तनि भाइरनि जे मुहबतुनि जो नतीजो आहे जो आउं सिहतयाब थी अॼु अवां जे विच में आहियां ऐं अलाह साईं मूंखे सिहतयाब कयो आहे। अलाह पाक जेसीं सघ ॾिनी आऊं सिंध जे मारू माण्हुनि लाइ लिखंदो रहंदुसि। उन मौक़े ते माणिक मल्लाह सिंध हुकूमत जे सक़ाफ़त खाते समेत संदसि इलाज लाइ कोशिशूं कंदड़नि ऐं इस्पताल में अयादत कंदड़नि जा पिणु थोरा मञिया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एहतसाब न्यूज़।